जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ अरबाब अली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिका। दोस्तों, सिंधी हिस्टोरिका में अक्सर करे किताबनि जी रिसर्च करे या गूगल खां मालूमात खणी ॿिया सोर्सिस इस्तेमालु करे अवां लाइ वीडियोज़ ठाहींदा हुआसीं तारीख़ी हिसाब सां। अॼु असां हिकु तारीख़ी जॻह ते पहुता आहियूं। ही आहे रोहिड़ीअ जो शहर। सभ खां पहिरीं त रोहिड़ी स्टेशन ते पहुता आहियूं, रेलवे स्टेशन ते। अव्हांखे ही ॾेखारे रहिया आहियूं रोहिड़ी रेलवे स्टेशन ते वेटिंग हॉल आहे अंग्रेज़नि जे दौर ठहियल। छो त रोहिड़ी रेलवे स्टेशन जेका सो अंग्रेज़ दौर में हीअ ठही तक़रीबन 1889 में हीअ ठही तैयार थी ऐं हिन जो इफ़्तिताह थियो। ही ॾिसो तव्हां, तमामु ज़बरदस्त रोहिड़ी जो रेलवे स्टेशन आहे। ही तव्हांखे मुख़्तलिफ़ तरफ़नि खां ट्रेनियूं बि नज़र ईंदियूं अॻिते साम्हूं। ही रेलवे स्टेशन जी पुल आहे जेका हिकिड़े पासे खां वरी तव्हां ॿिए पासे क्रॉस करे सघंदव। दोस्तों, रोहिड़ी जे मुतलिक़ तव्हांखे मालूमात ॾींदो हलां त रोहिड़ीअ जी हीअ जेका रेलवे स्टेशन आहे उहा ठही हुई 1889 में, जॾहिं त रोहिड़ीअ जो जेको शहर आहे उहो बुनियादी तरह सां तमामु घणो क़दीम आहे। कंहिं वक़्त में अरबनि जे दौर में बि हिन शहर खे पंहिंजो तख़्तगाह बणायो वियो हो। यानी हिन जे भरिसां ई अरोड़ जो शहर तक़रीबन 5-8 किलोमीटर आहे। ही रोहिड़ी बि जेको आहे न अरोड़ जे शहर जे नाले तां ई निकितल आहे। त अरोड़ जो जेको शहर आहे उहो हितां 5-6 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। उन जा क़दीम आसार हिन वक़्त ताईं मौजूदु आहिनि। अहिड़ी तरीक़े सां हीअ रेलवे स्टेशन आहे रोहिड़ीअ जी। ऐं ही शहर जेको आहे असांजे ॿियनि शहरनि खां घणो पुराणो शहर आहे। रोहिड़ी जी स्टेशन सां गॾोगॾु हिन में जेके तारीख़ी शयूं आहिनि उहो साम्हूं तव्हां ॾिसो पिया। हिकु पुल आहे रोहिड़ीअ में। हीअ जेको आहे सो लैंसडाउन्स पुल आहे जेका इहा बि इन रोहिड़ी रेलवे स्टेशन सां गॾु ठही। हीअ दरिया जे मथां हिकिड़ी पुल आहे। साम्हूं ॾिसो पिया सॼो सारो लोह सां अहिड़े नमूने सां ठहियल आहे जेको हिकिड़े पासे खां तव्हां क्रॉस करे सखर वेंदो ऐं सखर खां क्रॉस करे तव्हां रोहिड़ी में ईंदव। इहा बि तक़रीबन लॻभॻि जेको आहे 150 साल क़दीम पुल आहे। त ही तमामु हिकिड़ो क़दीमी शहर आहे रोहिड़ीअ जो। हुन खां अलावा साम्हूं ही ॾिसो, साम्हूं तव्हां जबलनि जे मथां क़ब्रिस्तान ॾिसो पिया। इहे क़बरूं बि जेके आहिनि इलाही क़दीम आहिनि। तमामु पुराणो इलाइक़ो आहे रोहिड़ीअ जो। त असीं रोहिड़ी रेलवे स्टेशन ते घुमूं पिया ऐं अव्हांखे ॾेखारियूं था। साम्हूं ही तव्हांखे हिकिड़ी शइ मां ॾेखारियां थो। ॾिसो, हीअ आहे कोयलो। ॾिसो, हीअ गाॾा भरियल आहिनि। नज़र खुटे थी पर कोयले जा गाॾा नथा खुटनि। अहिड़े तरीक़े सां हेॾां बि ॾिसो, हीअ कोयलो आहे। सिंध मां कोयलो निकिरे थो ऐं पंजाब थो वञे। ट्रेन जे ज़रिए, हिन बोगिन जे ज़रिए हीअ भरियल आहिनि। ॾिसो, वॾियूं लाइन लॻियल आहे। हीअ टोटल थर मां कोयलो निकिरे थो ऐं थर मां ई निकिरी ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में वञी फैक्ट्रियुनि में ऐं बिजली घरनि में इस्तेमालु थिए थो। दोस्तों, रोहिड़ी शहर जे हवाले सां तव्हांखे मां ॿुधायां, हिते ॿियो आहे अयूब पुल बि आहे जेका दरिया जे मथां ठहियल आहे। उहा 1962 में ठही ऐं हिकु वॾी जेका पुल आहे सखर ऐं रोहिड़ीअ खे मिलाईंदड़ पुल आहे। उहा
बि ठही आहे 1932 में, जेका वॾी हिकु मशहूरु पुल आहे जितां 7 कैनाल्स निकिरंदा आहिनि, बैराज आहे। ठीकु आहे, सखर बैराज जंहिंखे चयो वेंदो आहे, सखर बैराज चयो वेंदो आहे न। हिसाब हिकिड़ी इंजण वञे पई कंहिं ट्रेन जी साम्हूं। हाँ तो दोस्तों, ही मां तव्हांखे ॿुधाए रहियो तो उहा पुल जेको आहे ठही हुई 1932 में। अंग्रेज़ जो दौर हुयो, आख़िरी दौर हो 1932, ये उन दौर में ठहियो हुयो। ऐं उन खां अलावा इहो रोहिड़ी शहर आहे, इहो वॾो क़दीमी शहर आहे। पहिरों शिकारपुर शहर जो जेको आहे सो तालको हुयो 1861 में, पर सखर ज़िलो थियण खां पोइ 1901 में पोइ वरी सखर ज़िले जो तालको बणियो। अहिड़ी तरह सां शहर त वॾो क़दीमी आहे, पर शहर जे अंदरि उहा प्रोग्रेस न थी, उहा तरक़ी न थी, सम्झियो दोस्तो। इन जे करे हिन रेलवे स्टेशन जे करे हिन जो वॾो नालो आहे। ऐं उन खां अलावा हिते क़दीमी माग आहिनि। इन खां अलावा तव्हांखे मां ॿुधायां त अगरि तव्हां घुमंदव त बाज़ारूं हिन जूं ख़ासि न आहिनि, पर क़दीमी शयूं ऐं जबल जूं टकिरियूं उहे बिल्कुलु अव्हांखे मुतासिर कंदियूं। तव्हां महसूसु कंदो त असां हिकु क़दीम ऐं हिकु झूने शहर में घुमी रहिया आहियूं। अहिड़े तरीक़े सां हीउ रेलवे स्टेशन ॾिसो। रेलवे स्टेशन बहरहाल तमामु पुराणी 150 साल क़दीम ठहियलु आहे, पर ठहियलु तमामु ज़बरदस्त आहे। हिन में जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे गवर्नमेंट वक़्तु ब वक़्तु हिते कराए थी, कई सालनि खां वठी असां ईंदड़ आहियूं हिते। त इन हवाले सां ॾिसो, हिन में डेवलपमेंट कुझु थी आहे। ही वेटिंग आहे, जस्ट डायरेक्ट जेको माण्हू अचे थो हिते वेही इंतज़ारु करे सघे थो। ऐं हीअ साम्हूं जेको आहे हिते टिकट घर आहे, हितां तव्हां पंहिंजी टिकट बुक कराए सघो था, रिज़र्व कराए सघो था। इन खां पोइ तव्हां पंहिंजी ट्रेन जो इंतज़ारु करे ऐं ट्रेन ते तव्हां रवाना थी सघो था। ठीकु आहे सर, त वरी इंशाअल्लाह ताला सां हिकु ॿिए वीडियो में रोहिड़ी जे मुतालिक़ वरी तव्हांखे आगाह कंदासीं। उन वक़्तु ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।